शुक्रा जलतारन गलाया पी ऐं मोहम्मद बशीर जी घर वारी असां जी मोरे में रहियासीं। असांजी पंहिंजी जॻह जिते मुंहिंजा केस हलनि था ऐं इहो हुन में कोर्ट सिविल में बि हले थो। शीशन मां मूंखे स्टे ऑर्डर मिलियल आहिनि ऐं मुंहिंजा घर ख़ाली कराइण लाइ मूं बि नारे जोशे जो ऐं वहीद जैसर ऐं अयाज़ ज़लदारी, हबीबुल्ला ज़लदारी, जाफ़र ज़लदारी, मुस्तफ़ा ज़लदारी, हाकम ज़लदारी, सोनो ज़लदारी ऐं राशिद ज़लदारी मुंहिंजी जॻह ख़ाली कराइणु चाहिनि था। पुलिस खे पैसा ॾेई हू जॻह नथा ख़ाली कराए सघनि। कोर्ट जो ऑर्डर त पुलिस खे पैसा ॾेई ऐं जॻह ख़ाली था कराइनि। पुलिस जेॾी महिल फ्री बीठी आहे मूं वटि, मुबीन नारे जो बीठो आहे, अयाज़ हबीबुल्ला सभु मूं वटि बीठा आहिनि त तूं जॻह ख़ाली कर। हींअर मां हाई कोर्ट जे साम्हूं बीठी आहियां। मुंहिंजी अदालत हाई कोर्ट कंदी, मुंहिंजो फ़ैसिलो हाई कोर्ट कंदी। मुंहिंजी अपील हाई कोर्ट खे आहे। अहमद ज़लदारी साईं अहमद साईं खे आहे, साईं यार मोहम्मद खे आहे, साईं कासम जानी खे आहे, मोहजन ज़लदारी खे आहे, कामल ज़लदारी खे आहे। मां ग़रीब आहियां, मजबूर आहियां, बेवस आहियां। मूंखे ज़ोरी था जॻह मां कढनि। मुंहिंजो हींअर बि तारीख़ मुंहिंजी अॼु हले पई मोरे में। मां बेवस थी मां सखर पहुती आहियां, हाई कोर्ट में पहुती आहियां। मूंसां बेवाजिबी था करनि, मुंहिंजी अपील करनि, मूंसां मदारत कराइनि। मां ग़रीब आहियां, मां मिसकिन आहियां, बेवस आहियां। मुंहिंजो मुड़ुसु नाबीन आहे, मूंखे पुट जो औलाद न आहे, मूंखे हिकिड़ी न्याणी आहे। मुंहिंजी जॻह पंहिंजी ख़रीदा, महिनत मज़ूरी करे मूं पंहिंजी जॻह ठाही। मूंखे कोर्ट सगोरी मां उमेदु आहे त मूंखे जॻह मिली वञे, मुंहिंजो फ़ैसिलो थियो वञे। न मां ही न्याणी आहियां, कोर्ट सगोरी जी दर ते मां चादर झलियो बीठी आहियां। इमामनि सगोरियुनि जी ने चादर जे सदके जे वास्ते हसन हुसैन जे या अली मुश्किल कुशा जे रोज़े जो महीनो मुंहिंजी अदालत थी वञे। मां ग़रीब आहियां, मिसकिन आहियां, मूंखे कूड़ा इंतिज़ाम हाणे मूंखे जॻह मां कढनि।